रेसिपी जी त अॼु ज़बरदस्त समोसा तयारु था थियनि। अॼु स्पेशल समोसा तयारु था थियनि जंहिंमें चिकन त आहे ई, हिन में धाणा बि आहिनि, खोड़ सारा बसर शामिलु कंदासीं, थोरी हिन में असां कैबिज बि ऐड कंदासीं ऐं इनखे स्पेशल ठाहे थो असांजो हमदर्द जो मसालो। इन में चिकन टिक्का मसाला ऐड कंदासीं जंहिंमें असांजो समोसे जी जेका फिलिंग आहे उहा तमामु ज़बरदस्त ऐं स्पाइसी थी वेंदी। अच्छा, इन जे लाइ असांखे छा खपे? सभिनीनि खां अवल हिकिड़ी कणशी खणी था अचूं ऐं थोरो थोरो हर शइ खे असांखे सौते करिणो आहे। घणो कुझु बि नाहे पचाइणो। थोरो मां हिन में ऐड थी कयां तलो कुकिंग ऑयल, हे असां हिन में शामिलु कयोसीं। थोरो हिन में शामिलु कंदासीं बसर, हे जेके मां कटे करे रखिया आहिनि थोरा थुल्हा थुल्हा। तव्हांखे इहे बसर पर चॉप कजो, मतिलबु क्यूब्स में हुजनि। हे असां हिन में शामिलु था कयूं। इन सां गॾोगॾु ऐड कंदासीं धाणनि जूं जेके डंडियूं आहिनि, अवल उहे शामिलु थींदियूं ऐं उनखां पोइ बाद में पता। त हे जेके डंडियूं आहिनि इहे असां हिन में ऐड कंदासीं। इन में पचाइणो घणो न आहे, क्विक तयारु थी वेंदो असांजो इहो मसालो। चलो थोरो हिनखे सौटे था कयूं। बसर ऐड कयासीं, थोरो तलो कुकिंग ऑयल, इन खां बाद में धाणा हे अची विया। लूणु हस्बे ज़रूरत खां थोरो घटि, छाकाणि त असां स्पाइस मिक्स बि हिन में शामिलु था कयूं। थोरो लूणु, इन सां गॾु असां हिन में ऐड कयूं था हमदर्द जो चिकन टिक्का मसाला, हे अची वियो। जीअं फ्लेवर जेको आहे सो हिन जो ज़बरदस्त थी वञे। ऐं गॾोगॾु असां हिन में ऐड था कयूं बॉइल थियल असांजी चिकन आहे उहा शामिलु कईसीं। थोरी थूम, थोरो हिनखे कयूं था मिक्स। थोरी मां इन में शामिलु थी कयां कैबिज बि, तमामु सुठो ज़बरदस्त फ्लेवर ॾींदी। हे असां ऐड कईसीं, सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। थोरो मां हिन में अञा बि मसालो ऐड थी कयां त जीअं स्पाइस सुठो अचे। MSG फ्री असांजा इहे मसाला आहिनि। चलो जी, हस्बे ज़रूरत इस्तेमालु तव्हांखे करिणो आहे। तमामु बैलेंस्ड मसाला आहिनि, तमामु ज़बरदस्त। अच्छा, हे तमामु शयूं मिक्स थी वियूं। बाहि हाणे हिन जी कंदासीं बंदि। हाणे मां हिन में ऐड कंदमि धाणा। हे अची विया असांजा हिकिड़ो सॼो बंच धाणनि जो वठी करे उहो हिन में ऐड कयो। डंडियूं असां थोरियूं अवल शामिलु कयूंसीं, वरी जेके असांजा हे पत्ता आहिनि इहे हाणे ऐड कंदासीं। हे अची विया असांजा तमामु पत्ता धाणनि जा। हमदर्द स्पाइस मिक्स मां चिकन टिक्का मसालो मां हिन में शामिलु कयो। धाणा बसर, ज़बरदस्त असांजो जेको इहो मसालो आहे न इहो रेडी थी वियो आहे। ख़ुशबू तमामु सुठी थी अचे, ज़बरदस्त थी अचे। चलो हाणे मां हिन जा ठाहींदमि समोसा। समोसा तयारु कंदासीं। अच्छा, तव्हां हिनखे भले थोरो थधो कजो ऐं मां जेको कमु आहे उहो जल्दी थी कयां। ठाहे करे हिन में रखंदा वेंदासीं। अच्छा, जेके असांजी मांदा पटी आहे मार्केट में तमामु ईज़ी तव्हांखे मिली थी वञे। बसि ख़्यालु इन ॻाल्हि जो रखिजो जो सख़्तु थी वेंदी आहे, त बसि तव्हांखे इनखे सख़्तु नाहे करिणो, सुठे तरीक़े सां रखिजो। मां हिन जो हाफ़ थी कयां। जेतिरा वॾा तव्हांखे समोसा ठाहिणा आहिनि उन हिसाब सां तव्हां हिनखे कट करे सघो था। समोसनि जी अलॻि सां बि पटी मिलंदी आहे, पर मुंहिंजी आदत आहे मां हमेशह रोल जी पटी वठंदी आहियां। हिन सां आसानी इहा थींदी आहे त जेकॾहिं रोल नाहिनि ठाहिणा त तमामु ईज़ीली तव्हां इन्हनि खे कटे करे इनखे समोसे जी पटी करे सघो था।